अब जो छोकरो मुझो आऊं सुती पई थी मुझे भरसा बैठो तो मैं निंड में जागी तो मुझे चयो मुझे बाबा मुखा टरी टारो कर मुखा इज्जत में समझी वञा तुझी लगा छा थी मां थी लगा तू मेहरबानी कर अल्लाह रसूल जे वास्ते मञ बेगुनाह मुखे मञा मूं मां कया परेशान थी सली मुझे मञा आवाज न निकरे इन मुखे झले ब दफा जना कोई कई पुट हाणे जेको सो उनके छा त करे सघां मञा न जी सघां थी न मरी सघां थी। मोहम्मद जुमान छा मसलो है? जनायो कैसा अच्छा तव्हांजो जेको इल्ज़ाम लगे कोई सही है? जी सही जी जी छा थी थिए तुंहिंजी मां आहे मां आहे मां सां त न